बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद जे चीफ म्यूनसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी ऐं रीजनल डायरेक्टर विच में ॾेती लेती तां झेड़ो। रीजनल डायरेक्टर पारां नसरुल्ला सरकी खां डेप्यूटी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जैकबाबाद ऐं कश्मीर जूं चार्जिस वापस वठण बावजूद नसरुल्ला सरकी ज़बरदस्ती तौर उहदनि ते क़ाबिज़। नसरुल्ला सरकी जैकबाबाद ऐं कश्मीर जे डेप्यूटी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट समेत चीफ म्यूनसिपल ऑफिसर जे उहदे ते बि क़ाबिज़ आहे। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि त नसरुल्ला सरकी ऐं रीजनल डायरेक्टर विच में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थी पियो, जंहिं बाद रीजनल डायरेक्टर खेसि ॿिन्ही उहदनि तां हटाए छॾियो हो ऐं अहिड़े लेटर बाद नसरुल्ला सरकी पारां लेटर वसीले मकानी खातनि जे सेक्रेटरी ॾांहुं रीजनल डायरेक्टर ख़िलाफ़ शिकायत कई वई आहे त हू पंहिंजी ऑफिस जे फ़हीम अहमद अब्बासी नाले हिकु क्लर्क मार्फत माहाना पैसा घुरी रहियो आहे ऐं इनकार करण तां मूं ख़िलाफ़ गैर क़ानूनी तौर लेटर कढियो वियो आहे। वाज़े रहे त नसरुल्ला सरकी लोकल बोर्ड में स्टोर कीपर तौर भर्ती थियल आहे, जेको सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि खे नज़रअंदाज कंदे SUG वारनि पोस्टनि ते गैर क़ानूनी तौर ॾेती लेती एवज़ मुक़ररु थियल आहे। दोदापुर वेझो ताजो देरो थाणे जी हद ॻोठ मोहम्मद पनाह खोसो में पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे 18 वरनि जे नौजवान कासिर नवाज़ खोसो खे क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इत्तला मिलण ते ताजो देरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठण खां पोइ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल खणाए वई ऐं पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो जकराणी खोसा बिरादरी में हलंदड़ पुराणे संगावती तकरार तां पेश आयो आहे। जैकबाबाद जी अदालत ॿिनि औरतुनि समेत 3 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। जैकबाबाद जे फर्स्ट एडिशनल सेशन जज ज़ुल्फ़कार अली शेख जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट 11 किलो चर्स रखण जे ॾोह में बलोचिस्तान जे इलाइक़े उस्ता मोहम्मद वासी जवाबदार दोस्त अली भंड खे उमिरि कैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ॾंड न भरण जी सूरत में जवाबदार वधीक 1 साल कैद काटींदो, जॾहिं त मंशियात जे साॻे केस में अदालत ॿिनि औरत जवाबदारनि मुस्मात रहीमा ज़ाल अली जान ऐं मुस्मात परवीन ज़ाल रुस्तम भंड ते 6 किलो चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते 8 साल कैद ऐं 40 हज़ार ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॾंड न भरण जी सूरत में औरतूं वधीक 7 महीना कैद काटींदियूं। वाज़े रहे त मौलादात पुलिस 7 जनवरी 2020 ते गढ़ी खरो लिंक रोड ते बेगारी पुल वटि मोटरसाइकिल रोके 23 किलो चर्स समेत मज़कूरा जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। दोदापुर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। ॻोठ सोनो लोहर में गैस्ट्रो विघे 20 वरनि जो नौजवान मोहम्मद आलिम मंगणहार फौत, जॾहिं त साॻे ॻोठ में गैस्ट्रो विघे 2 ॿारड़ा अॻु में ई फौत थी वञण बावजूद सिहत खाते हिन महल ताईं नोटिस न वरितो आहे। इलाइक़े वासियुनि DC जैकबाबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बीमारी बाबति नोटिस वरितो वञे। चुल्ह में नैब सखर जी टीम जो फूड गोदाम ते छापो। गोदाम में पयल कणक जी ॻणप कई वई। ॻणप दौरान गोदाम अंदरि कंहिं बि गैर वास्तेदार माण्हुनि जी अचवञ बंदि कई वई। वाज़े रहे त नैब टीम इन खां अॻु गढ़ी खैरो में बि फूड गोदाम ते पयल कणक जी ॻणप कई हुई। ख़ुराक खाते जे ज़रियनि मूजिबि कणक चोरी करे विकिरो करण वारे पुराणे केस जे सिलसिले में नैब पारां जांच हलंदड़ आहे, जंहिं सिलसिले में मरहलेवार फूड गोदामनि जी ॻणप कई पई वञे। चुल्ह में 11 वरियनि जे नींगर 25 फुट जी शाख मां टपो ॾेई रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त ठुल जी बलोच कॉलोनी जो रहवासी 11 वरियनि जो नींगर असजद कंडराणी टपो खाइण जी महारत रखे थो, जंहिं 25 फुट जी शाख मां टपो ॾेई रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। नींगर असजद कंडराणी मोबाइल कंपनी जे टावरनि ते चढ़ी बि टपो ॾियण में महारत रखे थो। नौजवान 3 माड़ मां बि वॾी महारत सां टपो ॾेई सघे थो। असजद कंडराणी मूजिबि मूंखे टपा ॾियण जो शौक़ु आहे ऐं मोबाइल टावर समेत 3 माड़ तां बि टपा ॾिना आहिनि। सिंधु दरिया जे पाणी में तेज़ी सां वाध। गुड्डू वटि वॾी ॿोॾि, सखर वटि विचोली ऐं कोटड़ी बैराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। पाणी जे वहकरनि में 24 कलाकनि दौरान गुड्डू वटि 16 ऐं सखर वटि 5000 क्यूसेक वाध। गुड्डू बैराज ते मथां वहकरो 5,70,722 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 5,40,650 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज जो मथां वहकरो 4,60,280 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 4,18,555 क्यूसेक रिकॉर्ड थियो, जॾहिं त कोटड़ी बैराज ते पाणी जो मथां वहकरो 2,20,071 ऐं हेठां वहकरो 1,97,701 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। काज़ी अहमद में शौकत कॉलोनी वासी मुस्मात अरबाब ख़ातून मीर जदोई ऐं ॿियनि तालका प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त 2 ॾींहं अॻु काज़ी अहमद पुलिस जे मुबीन बालादी, मुमताज़ लाखो, हुसैन चांडियो ऐं ॿियनि एहलकारनि बिना सबब घरनि ते चढ़ाई करे असांजे भाउ अल्लाह ॾितो जदोई खे खंभे खणी वई ऐं गुम करे छॾियो, जंहिंजो ॿिए ॾींहं ते बरसाती पाणी मां लाश हथायो। पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एहतजाज दौरान SHO ऐं DSP असांखे कलमो भरे चयो त तव्हां एहतजाज ख़तमु कयो ऐं लाश खे दफ़नाए अचो, तव्हांजो केस दाख़िल कयूं था ऐं तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो।
थींदो, हाणे ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहिनि। ज़ालिम अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। बहर बिरादरी जी चीफ सरदारी जी पग ॿधण बाद सरदार अली गौहर ख़ान महर जो पहिरियों भेरो काज़ी अहमद ऐं हाला जो दौरो। संदसि बिरादरी जे माण्हुनि पारां भरपूर आजियां गुलनि जी वर्खा कई वई। सरदार अली गौहर ख़ान महर बिरादरी खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरकार जी रंडकुनि ऐं गिरफ़्तारियुनि जे बावजूद महर बिरादरी जे समें माण्हुनि पहुची एतमाद कंदे सरदारी जी पग ॿधाई आहे। संदन एतमाद ते पूरो लहंदुसि। ऐं काज़ी अहमद जी मोड़ कॉलोनी में घिटी था जोणेजा ऐं कम्बोह बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि मुनव्वर कम्बोह ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। पुलिस कार्रवाई कंदे ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। जैकबाबाद में फलाही इदारे लीगल राइट्स फोरम पारां लिटरेसी जे ॾिहाड़े ते हिकु ऑनलाइन सेमिनार कोठायो वियो आहे। वधीक तफ़सील सूफ़ी ज़हीर जी हिन रिपोर्ट में। जैकबाबाद में फलाही तंज़ीम लीगल राइट्स फोरम पारां सेव दी चिल्ड्रन ऐं स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट हुकूमत सिंध जे सहकार सां शहर जे मक़ामी होटल ऐं लिटरेसी ॾिहाड़े जे हवाले सां ऑनलाइन सेमिनार कोठाए कोरोना बाबति मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि जे हेडमास्टरनि ऐं उस्तादनि खे स्कूल खोलण खां अॻु कोरोना खां बचाव बाबति सिख्या ॾिनी वई। सेमिनार जी सदारत सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट शैला रज़ा, सिंध चाइल्ड प्रोटेक्शन जे डायरेक्टर जनरल अज़ीज़ुर रहमान ऐं एडवाइज़र एजुकेशन डॉक्टर फौजिया कई। सेमिनार में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पुलिस हेडक्वार्टर, गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल अलन खान जमाली, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श सूमरो समेत 7 सरकारी स्कूलनि जे 3 मेल तोड़े फीमेल हेडमास्टरनि ऐं उस्तादनि शिरकत कई। सेमिनार में वीडियो कॉल ज़रिए सूबाई वज़ीर शैला रज़ा ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार पॉलिसी ऐं मनसूबे तहत बहितर मौक़ा पैदा कंदी त जीअं मुआशी ऐं समाजी तौर बहितरी अची सघे। सिंध सरकार स्कूल खोलण ऐं ॿारनि खे महफ़ूज़ रखण लाइ संजीदा आहे। असीं अहिड़ा क़दम खणंदासीं जंहिंसां ॿार कोरोना खां मुकम्मल महफ़ूज़ रही पंहिंजी तालीम जारी रखे सघनि। हुन चयो त सेमिनार में उस्तादनि खे इहो सेखारियो वेंदो त हू पाण ऐं स्कूल ईंदड़ ॿार खे हिन मूज़ी मर्ज़ खां कीअं बचाइनि। सेमिनार में चाइल्ड प्रोटेक्शन जे कोऑर्डिनेटर सज्जाद अली लोलाई उस्तादनि खे सिख्या ॾींदे चयो त उस्ताद सभ खां पहिरियां स्कूल अंदरि ईंदड़ ॿार खे पाणी सां चङी तरह हथ धोइण सेखारनि ऐं इन ते सख़्ती सां अमल कराइनि। ॿारनि में समाजी विथी जो ख़्याल बि स्कूल जे उस्तादनि खे रखणो आहे, छो त ॿार मासूम ऐं अणसमझ हूंदा आहिनि। हेडमास्टर स्कूल जे ॿारनि ऐं उस्तादनि खे मास्क पाइण ते सख़्ती कंदा ऐं ॿारनि जे वालिदैन सां मिली करे खेनि हिदायतूं ॾींदा त हू ॿारनि खे स्कूल अचण वक़्तु मास्क ज़रूर पाराए मोकिलनि। इन मौक़े ते सेमिनार में शिरकत कंदड़नि जैकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त आज वन डे सेशन रखियो हुआ है LRF जी तरफों 8 सितंबर ते, छाजे करे अॼु लिटरेसी डे आहे। इन ट्रेनिंग में असां घणो कुझु सिखियोसीं, तमामु टीचर्स पार्टिसिपेट कयो जैकबाबाद डिस्ट्रिक्ट में। ऐं इन में असांखे कोरोना वायरस जे बारे में ॿुधायो वियो त असांखे पंहिंजे ॿारनि जेके हाणे ज़ाहिरा स्कूल खुलण ते अचनि था त असां पंहिंजे ॿारनि खे कीअं प्रोटेक्ट करे सघूं कोरोना वायरस जे मतिलबु उनखां रिकवर जीअं थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि, ऐं उन्हनि जे टेस्टिंग जे बारे में ॿुधायो वियो। कोरोना वायरस आहे छा, कीअं थियो, कीअं स्टार्ट थियो, त इन जे बारे में सभु इन सेशन में असांखे ॿुधायो। वॾो असांखे हर शइ जी ॼाण मिली ऐं असांखे घणो कुझु सिखण जे लाइ बि मिलियो। ऐं लिटरेसी डे आहे, तव्हांखे त ख़बर आहे, त लिटरेसी जे डे जे हवाले सां बि असांखे ऑनलाइन सेशन थिया, जंहिंमें असांखे डॉक्टर फौजिया एड्रेस कयो ऐं हितां बि असांजी जेकी चीफ गेस्ट में सफ़िया हुई उन्हनि बि असांखे एड्रेस कयो। त इन ट्रेनिंग में असांखे घणो कुझु सिखण में मिलियो। हिन मीटिंग जेको आहे तमामु घणो असां जेको आहे सो सिखियोसीं ऐं जेको ॿारनि में कीअं कहिड़े नमूने सां जेको आहे उन जी सफ़ाई हथनि जी सफ़ाई करनि ॿार, ऐं ॿार जेके हिन SOPs जो कीअं ख़्यालु रखनि, ऐं उन मां असां काफ़ी सिखियोसीं। ऐं इंशाल्लाह पंहिंजे स्कूलनि में वञी करे ऐं ॿारनि खे इन ते अमल कराईंदासीं ऐं जीअं उहे जेके आहिनि से इन मूज़ी बीमारी खां बची सघनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु जी जेका ही टीचर्स ट्रेनिंग आहे लीगल राइट्स फोरम तरफ़ां तमामु सुठे मूड में जेको आहे ट्रेनिंग हली रही आहे, ऐं असांखे अॼु ख़ुशी बि थिए थी पई त टीचर गॾु थिया आहियूं। माना हीअ उमेदु थी असांखे लॻे त असांजा स्कूल खुलण जे तरफ़ वञनि था पिया, ऐं असां जेको आहे सो पंहिंजी सिंध हुकूमत खे यकीन था ॾियारियूं त असांजा स्कूल खोलिया वञनि। असां फुल जेको आहे SOPs ते अमल कराईंदासीं। ऐं असां अॼु असांजो हीउ जेको ॾींहुं हुयो लिटरेसी डे, हिन ॾींहं ते असां जेको आहे सो ॿारनि खे वॾी तादाद में जेको आहे सो असां दाख़िल कंदा हुआसीं। ऐं हीउ जेको ॾींहुं हुयो असांजो ख़ुशी जो ॾींहुं हूंदो हुयो। ऐं असां अॼु हिन ट्रेनिंग में जेको कुझु सिखिया आहियूं असां उहो वञी जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे SOPs ते ऐं लिटरेसी डे जे हवाले सां जेको आहे सो अलाह करे स्कूल जल्दी खुलनि
त असां उन्हनि खे वञी जेको आहे सो ॿारनि खे पढ़ायूं ऐं उन्हनि खे जेको आहे सम्झायूं। अॼु लीगल राइट्स फोरम एजुकेशन डिपार्टमेंट ने सेव द चिल्ड्रन जे तरफ़ां इंटरनेशनल लिटरेसी डे ते असां टिनी 4 डिस्ट्रिक्ट्स में जैकाबाद, लाड़काणो, दादू, शिकारपुर ऐं कराची में हिकिड़ो प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम टीचर्स जो मुनक़द कयो वियो, जंहिंमें तक़रीबन 250 टीचर्स खे ट्रेन कयो वियो कोरोना वायरस वाश। ऐं स्कूल जॾहिं रीओपन थींदा हाणे सेप्टेम्बर ऐं अक्टूबर में जॾहिं स्कूल रीओपन थींदा त जेके बि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां नोटिफाइड जेके SOPs आहिनि, WHO जा जेके SOPs आहिनि, त कोरोना वायरस खां बचाए ॿारनि खे असां तालीमी जेको निज़ाम आहे उहो क्लासिस जेको आहे उन्हनि जा असां कंटिन्यू रखूं। त उन ते बुनियादी मक़सदु जेको आहे न असांजे अॼु जे वर्कशॉप जो, ट्रेनिंग वर्कशॉप जो ऐं वेबिनार जो इहो ई हो। उन में एजुकेशन डिपार्टमेंट असां सां इलाही तावन कयो आहे। एजुकेशन डिपार्टमेंट जे HMs, टीचर्स, डिस्ट्रिक्ट जेके ऑफिशियल्स आहिनि उन्हनि, उनखां अलावा सेक्रेटरीट लेवल ते जेके हाई ऑफिशियल्स वेबिनार में उन जॉइन कयो असांखे, उन्हनि बि एड्रेस कयो टीचर्स खे विर्चुअली, त जीअं SOPs तहत जेको आहे न गवर्नमेंट जा SOPs फॉलो कयूं असां जॾहिं स्कूल खुलनि त। इन वेबिनार में मिनिस्टर फॉर द वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट मिस शैला रज़ा बि जॉइन कयो। आई एम वेरी मच थैंकफुल टू LRF जेको आहे जंहिं लीगल राइट्स फोरम वारनि अॼु तमामु शानदार प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो। ख़ासि तौर ते असांखे चाइल्ड्स प्रोटेक्शन ऐं चाइल्ड्स राइट्स जे बारे में ॿुधायो वियो ऐं उन खां बाद में कोविड-19 कि भई उहो आहे छा, कीअं फैलियो, किथां फैलियो, उनजो बैकग्राउंड बि ॿुधायो वियो। भई उन जा सिम्पटम्स कहिड़ा आहिनि, उन्हनि खां कीअं बचाव कजे, कहिड़े केसिस में कहिड़े नमूने सां असां एहतियाती तदाबीर अपनायूं। ऐं उन खां अलावा तमामु शानदार नमूने सां असांखे ॿुधायो वियो कि भई रीओपनिंग ऑफ द स्कूल्स, जॾहिं असां स्कूल जे तरफ़ वापसि वञूं त असांखे कहिड़ा कहिड़ा उपाउ करणु घुरिजनि ताकी असां पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ बणाए सघूं, ताकी उन्हनि खे असां हीउ जेको कोविड-19 अल्हम्दुलिल्लाह घटिजी त वियो आहे पर अञा उनजा ख़तरा मौजूदु आहिनि, त उन खां कीअं बचिजे। ऐं उन खां बि अहम सर त अॼु वर्ल्ड लिटरेसी डे जे हवाले सां LRF वारनि जे तरफ़ां तमामु शानदार नमूने सां ही हिकिड़ी गॾिजाणी कोठाई वई। सभी दोस्त आया, त सिविल सोसाइटी जा बि माण्हू आया, मीडिया जा पर्सनल्स बि आया, एजुकेशन डिपार्टमेंट जा बि माण्हू आया। उन ॾींहं जे हवाले सां कि भई वर्ल्ड लिटरेसी डे जंहिं मक़सद जे लाइ मल्हायो वेंदो आहे कि भई असां खे तालीम उजागर करणु कि तालीम आहे छा, तालीम जी रोशनी किथे किथे फैलाइजे, कीअं फैलाइजे, उन ते सभई स्टेक होल्डर्स जंहिंमें असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जा माण्हू, असांजा टीचर्स, हेड टीचर्स, सिविल सोसाइटी या SMC जा जेके मेंबर वग़ैरह हुया, सभई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया कि भई ॿारनि पंहिंजे डिस्ट्रिक्ट, पंहिंजे एजुकेशन ऐं उन्हनि जे फ्यूचर जे लाइ असां हर शइ उहा जेका मुमकिन थी सघे उहे कंदासीं। सेमिनार में बैनुल अक़वामी तदरीसी ॾींहुं पिणु मल्हायो वियो ऐं उस्तादनि ते ज़ोर भरियो वियो त हू ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िला कराइण लाइ भरपूर कोशिशूं कनि। सेमिनार में चाइल्ड प्रोटेक्शन जे एडमिन ऑफिसर शाहिद अली उढाणो, मॉनिटरिंग ऑफिसर जुनैद अहमद टांवरी, सोशल मोबिलाइज़र आसिम सूमरो, इमरान अली बिरोही, नजमा वाघो ऐं फौजिया मंगरियो शिरकत कई। सूफ़ी ज़हीर, जैकब न्यूज़, जैकबाबाद। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।